अस्सलाम वालेकुम। जीअं त असां पंहिंजी हिकु नई वीडियो जो आगाज़ कंदासीं। असांजो किताब जेको पढ़ूं पिया उहो जीअं सिंधी पहिरियों किताबु आहे पकी जो बि चवंदा आहियूं ऐं असां हुनखे लीडर जो किताब बि चवंदा आहियूं। हुनजा कुझु सबक़ पहिरियां असां कया हुया। अॼु वरी अॻिते असां सबक़ ॿियो पढ़ंदासीं। उहो पहिरियां असीं सबक़ पढ़ंदासीं, पोइ हुनजा ॾुखिया लफ़्ज़ हुनजी माना ऐं पोइ हुन खां जेका मश्क आहे उहा मश्क असां हल कंदासीं। सबक़ ॿियो, अलाह साईं। अलाह हिकु आहे, असांखे अलाह साईं पैदा कयो आहे। हू हर हंधि हाज़िर आहे। ज़मीन ऐं आसमान बि उन जोड़िया आहिनि। सिज चंड ऐं तारा बि हुन पैदा कया आहिनि। हू असांखे रोज़ी रसाए थो। धणी सगोरो, महिरबान ऐं बाज़ारो आहे। हवा पाणी ऐं रोशनी हुन पैदा कया आहिनि। असीं हुन जी इबादत करियूं था। असीं उन खां ई मदद घुरूं था। हे असांजो आहे सबक़ जेको असां पढ़ियो। उन खां पोइ हिन सबक़ में जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि, जे पैदा कयो माना ठाहियो। उन खां पोइ लफ़्ज़ आहे जोड़िया माना ठाहिया। रसाए माना पहुचाए। हाज़िर माना मौजूद ऐं रोज़ी रिज़्क़ या खाद खुराक। ये ॾुखिया लफ़्ज़ हुया जेके हिन सबक़ में आहिनि। उन खां पोइ असांजी मश्क आहे त हुन में सवाल जेको आहे उहो असांजो ॾिनल आहे त हवा पाणी ऐं रोशनी कंहिं पैदा कई आहे। त उनजो जवाबु असां लिखंदासीं हवा पाणी ऐं रोशनी बि अलाह ताला पैदा कया आहिनि। नंबर ॿियो सवाल आहे, असांखे रोज़ी केरु रसाए थो? उन जो जवाबु आहे अलाह साईं असांखे रोज़ी रसाए थो। उन खां पोइ असां वटि कुझु लफ़्ज़ आहिनि जेके पढ़णा आहिनि, कुझु लिखणा आहिनि। जंहिंमें मदद आहे, तारा, आसमान, हवा, सिज, पाणी, हे लफ़्ज़ असांखे पढ़णा आहिनि। उन खां पोइ ॿिया आहिनि कुझु असांजा अखर आहिनि जेके मिलाए करे लफ़्ज़ ठाहिणो आहे। जीअं सीन आहे, सीन सीटी आहे, पोइ अलफ़ अख आहे, अलफ़ हमज़ो आहे, पोइ यको आहे, नून आहे। हिनखे असां मिलाईंदासीं त असांजो लफ़्ज़ ठहंदो साईं। पोइ ॿी मस आहे, हाथी आहे, रे रेला बे बदक आहे, अलफ़ अख आहे, नून नथ आहे। हिनखे असां मिलाईंदासीं, असांजो लफ़्ज़ ठहंदो महिरबान। उन खां पोइ अखर आहे, ॿी बुक आहे, अलफ़ अख आहे, जे झिरकी, अलफ़ अख, रे रेल, वा वाडो। हिनखे असां मिलाईंदासीं, लफ़्ज़ ठहंदो बाज़ारो। उन खां पोइ असांजा अखर आहिनि सीन सीटी, जे गऊं, रे रेल, वा वाडो। असां हिनखे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठहंदो सगोरो। पोइ वरी असां वटि कुझु जेके अॻिते जेको सुवाल आहे उन में ॾिनल आहे त असां वटि खाल ॾिनल आहिनि। सूमर खाल आहे। उन खां पोइ लफ़्ज़ असांजो लॻंदो आहे, अॼु सूमर आहे। हे असां खाल में विझंदासीं। ॿियो असांजो खाल आहे, उन में चवे थो त काल आचर खाल आहे बि आहे, हो बि आहे। त हिते असां लिखंदासीं हो। ही खाल आहे, ही ॿ खाल आहिनि जेके ॾिनल आहिनि। हीअ असांजी मश्क आहे जेका असांजी मुकमल थी। वधीक असां ॿिए सबक़ सां हाज़िर थींदासीं हिकु नई मश्क सां गॾोगॾु। इन में को बि सवाल हुजे, जेका ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न आई हुजे, ज़रूरु असांखे कमेंट कयो।